नासिर हेडलाइन्स वरी ठियूं वाक़िया कंदासीं। मदेची वेझो कलोड़ा ऐं जुड़ेजा तकरार में वासी विलनि जो अंग न वधी वियो आहे। कचे वारे इलाइक़े में कलोड़ा ऐं जुड़ेजा बिरादरी जे माण्हुनि पारां हिक ॿिए ते फायरिंग कई वई, जंहिं में 9 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी विलनि में मदन, माशूक, आशिक मिर्ज़ा, अली रज़ा जुड़ेजो शामिल आहिनि। जहिड़े में कलोड़ा बिरादरी जा हाफ़िज़, इब्रार ऐं वदल कलोड़ो मारिजी विया आहिनि। मारिजी विलनि में 3 सगा भाइर बि शामिल आहिनि। धुरनि जे हिक ॿिए ते फायरिंग जारी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मदेची वेझो कलोड़ा ऐं जुड़ेजा तकरार में मारिजी विलनि जो अंग न वधी वियो आहे। कचे वारे इलाइक़े में कलोड़ा ऐं जुड़ेजा बिरादरी जे माण्हुनि पारां हिक ॿिए ते फायरिंग कई वई, जंहिं में 9 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी विलनि में मदन, माशूक, आशिक मिर्ज़ा, अली रज़ा जुड़ेजो शामिल आहिनि। जहिड़े में कलोड़ा बिरादरी जा हफ़ीज़, इब्रार ऐं वदल कलोड़ो मारिजी विया आहिनि। मारिजी विलनि में 3 सगा भाइर बि शामिल आहिनि। धुरनि जे हिक ॿिए ते फायरिंग जारी आहे। मदेची मां वाक़िया आग कयूं पिया। मदेची वेझो कलोड़ा ऐं जुड़ेजा तकरार में मारिजी विलनि जो अंग न वधी वियो आहे। कचे वारे इलाइक़े में कलोड़ा ऐं जुड़ेजा बिरादरी जे माण्हुनि पारां हिक ॿिए ते फायरिंग कई वई, जंहिं में 9 ॼणा मारिजी विया आहिनि। मदेची मां तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर तौहीद ब्रोही खां। जी तौहीद, आगाह कजो त अंग न वधी वियो आहे, पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे या न? जी बिल्कुल। मदेची कचे वारे इलाइक़े में जेको आहे कलोड़ा ऐं जुड़ेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जेको तकरार आहे, जंहिं फायरिंग में हिकिड़ो ज़ख़्मी आहे जेको लाड़काना अस्पताल में जेको शहीद कलोड़ो वारो शाहनवाज़ ज़ख़्मनि जा सूरत नसरत जेको आहे फौत थी वियो आहे। हिन जेको आहे फौत जेको मारिजी वियलनि जो अंग आहे उहो न वधी वियो आहे। हिन सिलसिले में जेके आहिनि उन सां राब्तो बार बार कोशिशि कईसीं ऐं DSP सां राब्तो बि थियो आहे। शाहजहान शाह जेको ताजुद्दीन DSP आहे हुनजो चवणु आहे त जेके ॿिन्ही धुरनि जा आहिनि जेके 9 माण्हू जेके मारिजी विया आहिनि, जॾहिं जेके ज़ख़्मी बि आहिनि उन ज़ख़्मियुनि मां कुझु जेके आहिनि उहे लाड़काना अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। जॾहिं त हिकिड़ो जेको आहे जुड़ेजा धुर जो जेको ज़ख़्मी हो हुनखे मदेची अस्पताल आंदो वियो, जिते जेके अगड़ती जो बि हालत हुजण जे करे हिन वक़्तु जेको एमरजेंसी में मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां जेको पुलिस हिन वक़्तु जेका आहे जाइ जेके वारदात आहे जिते फायरिंग थी उते पुलिस कोन पहुची सघी आहे, छो त जेका नफ़री घटि हुजण जे करे 9 जेके जानियूं आहिनि उहे ज़ाया थी आहिनि। जॾहिं त जेके वधीक जेके माण्हू मारिजण जा इतला आहिनि जंहिंजी हिन वक़्तु जेका आहे तस्दीक नथी कई वञे। होॾां जेको DSP जिन माण्हुनि जा नाला ॿुधाया आहिनि, जंहिंमें हफ़ीज़ जेको आहे कलोड़ो जंहिंजे मारिजण जो जेको पुलिस दावा कई, पर उहो जेको मारिजी ज़रियनि मां जेको मालूम थियो आहे उहो मारिजी न वियो आहे। उन में जेको शहीद आहे, शहीद कलोड़ो जेको वलद शाहनवाज़ जेको आहे उहो मारिजी वियो आहे। हिन वक़्तु जेको अंग आहे 9 आहे। ॿिए तरफ़ जेके पुलिस जी नफ़री आहे जेके कुझु जेके मदेची तरफ़ खां कच्छ तरफ़ रवाना थी आहे ऐं कुझु जेके ज़िले शिकारपुर जी पुलिस अटाला आहिनि जेके मदेची मिर्ज़ापुर जे कच्चे मां जेके रवाना थी विया आहिनि। पर हिन वक़्तु जेका आहे सूरत हाल मौजूदा सूरत हाल उते ॻोठनि में फायरिंग जो जेको आहे सिलसिलो तबादला जेको आहे ॿिन्ही धुरनि में हलंदड़ आहे। वक़्ते वक़्ते जा जेका फायरिंग जारी आहे, जदीद हथियारनि जो इस्तेमालु थी रहियो आहे। पुलिस जेके SSP तनवीर तुनियो सां राब्ते जी कोशिशि कई हुई, जंहिंसां हिन वक़्तु ताईं राब्तो न थी सघियो आहे, जंहिंसां बार बार राब्ते जी कोशिशि करे रहिया आहियूं। जी अच्छा, तो जीअं तव्हां चयो त पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे, 9 ॼणा क़तल थी विया आहिनि, वधीक रतो छांट जो ख़दशो ज़ाहिर बि कयो पियो वञे, पुलिस जो छा कोई मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो आहे? यकीनी तौर ते मदेची में कोई DSP या कोई पुलिस जो अमलदार मौजूदु हूंदो? जी बिल्कुलु। जेको DSP ताजुद्दीन आहे उन सां राब्तो थियो, हुनजो इहो चवणु आहे त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे ॻोठाणा जा वारिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके अस्पतालूं ज़िले शिकारपुर जा अस्पताल आहिनि ऐं जेके लाड़काना एमरजेंसी आहे उहे मुंतक़िल कया विया आहिनि। उन्हनि जी हिन वक़्तु ताईं का बि मालूमात न मिली सघी आहे। ऐं असांखे जेको आहे धरती TV खे हिन वक़्तु जेको आहे शहीद कलोड़ो वलद शाहनवाज़ जेको आहे उहो जेको लाड़काना अस्पताल मां अची आहे उनजी तस्दीक थी आहे। वधीक अंग जेको 9 आहे। पुलिस न पहुचण जा इहे कारण आहिनि त जो जेके कच्चे जा थाणा आहिनि, जबल शेख थाणो आहे, जमालपुर थाणो आहे ऐं VML थाणे समेत 5 जेके थाणा आहिनि जेके मदेची कच्चे में लॻनि था, उते जेका पुलिस नफ़री घटि हुजण आहे, जेके मोबाइलियूं आहिनि पुलिस मोबाइलियूं जेके गाॾियूं आहिनि उहे न हुजण जे करे जेके पुलिस उते न पहुची सघी आहे। DSP सां हींअर ॿीहर राब्तो थियो आहे, हुनजो इहो चवणु आहे त असां वटि जेका आहे हिकिड़ी पुलिस मोबाइल जंहिंजे असां हिन वक़्तु जाइ वाता ते पहुचण वारा आहियूं, पहुची करे वधीक तव्हांखे अपडेट ॾिनी वेंदी। थी अच्छा, तो ही जेके क़तल थी विया आहिनि उन्हनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे?
अॼुकल्ह जेके क़तल थी वियल आहिनि उहे लाश आहिनि हिन वक़्तु वाक़े वारे हंधि पियल आहिनि उन्हनि जा लाश हिन वक़्तु ताईं जेसि ताईं पुलिस वाक़े वारे न पहुचंदी ऐं पुलिस पहुचण बाद जेके लाश उतां खणाए जेके मदे जी अस्पताल आंदा वेंदा जितां पोस्टमार्टम ऐं ज़रूरी कार्रवाई बाद जेके उहे वापसि वासन हवाले कया वेंदा पर पुलिस हिन वक़्तु ताईं न पहुची सघी आहे ऐं जेके जानी ज़ाया थियूं आहिनि इहो ॿुधाए पियो वञे त पुलिस जे न पहुचण जेके करे जेके इहे 9 जानी ज़ाया थियूं आहिनि वधीक जानियुनि जो बि नुक़सानु थियण जो जेको ख़दशो आहे फायरिंग बि हलंदड़ आहे वधीक जेका खूनरेज़ी आहे उहा वधीक फैलिजी सघे थी जी। अच्छा तो ही जीअं त हिक ई वक़्तु 9 ॼणा मारिजी विया आहिनि इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे 9 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं केतिरा ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि सॼी मामले में? हाँ जी बिल्कुलु जेके ज़ख़्मी मां हिकिड़ो ॼणो आहे जेको जुए जा दुर्जो आहे उनखे मददी आंदो वियो उनजी जेके इन पेरनि जे हेठें हिसे में जेके गोलियूं लॻल हुयूं उनखे ज़ख़्मी हालत में जेको आहे लाड़काना अस्पताल मुंतकिल आहे जॾहिं जेके ॿिया बि ज़ख़्मी आहिनि उहे ताईं न मददी अस्पताल पहुचाया विया आहिनि न ई लाड़काने अस्पताल पहुचाया विया आहिनि ॿुधाए पियो वञे जेके मक़ामी जेके डॉक्टर आहिनि उन्हनि वटि कुझु ज़ख़्मियुनि खे मुंतकिल कयो वियो आहे पर हिन वक़्तु ताईं का बि उतां जी अपडेट पुलिस तरफ़ां असांखे न मिली आहे ऐं पुलिस सां बार बार राब्ते जी बि कोई राब्तो बि थी रहियो आहे जेके पुलिस जे तरफ़ां तस्दीक थियल जेके नाला हुया उहे WTV जे स्क्रीन ते आहिनि जंहिंमें कलोड़ा दुर्जा 4 माण्हू जेके मारिजी विया आहिनि ऐं जुए जा दुर्जा 4 ऐं 5 जेको आहे उहो मंगणे जा ज़ात सां वाबिस्ता आहे उहो जुए जा तरफ़ सां हुयो ऐं ॿिए तरफ़ जेको आहे लाड़काना मां जेके अस्पताल में जेको नौजवान जेको फोत थी आहे सईद कलोड़ो वलद शाहनवाज़ उते हिकु ॿियो बि ज़ख़्मी मौजूदु जंहिंजो नालो अब्दुल रशीद कलोड़ो ॿुधाए पियो जंहिंजी बि जल्दी जोगी हालत हिन वक़्तु ॿुधाई पई वञे जी। अच्छा तोहिद इन हवाले सां बि ॿुधाइजो त छा SSP शिकारपुर बि नोटिस न वरितो आहे? अॼु वीर सवाल कजो छा इन हवाले सां SSP शिकारपुर बि नोटिस न वरितो आहे? जी बिल्कुलु असीं बार बार SSP शिकारपुर सां हिन वक़्तु जेका राब्ते जी कोशिशि कई पर नंबर न लॻो आहे ऐं जिन तरफ़ां हिन वक़्तु जेको पुलिस तरफ़ां को बि प्रेस रिलीज़ या हिकु मैसेज जेको आहे उहो हिते न पहुतो आहे जो बार बार कोशिशि बि हली रही आहे जेके DSP जिन ॿिनि जेके 2 DSP जिन मदे जी DSP आहे ऐं ताजो देरो जेके आहिनि उहे रवाना थी विया आहिनि ताजो देरो DSP शाहजहान शाह जेको आहे मौक़े वारे हंधि पहुची रहियो आहे जंहिंसां राब्तो बि थियो आहे हुनजो इहो चवणो आहे त जे मुकमल जेका नफ़री आहे ज़िले शिकारपुर जे 10-15 खां मथे जेकी थाणे जी पुलिस नफ़री ऐं पुलिस मोबाइलूं हिते घुराए करे ऐं लाश जेके आहिनि उहे खणाए पुलिस पहिरें में खणाए ईंदासीं ऐं हिते जेको आहे मदे जी अस्पताल में एमरजेंसी जेका आहे उहा तहत लागू कई वई आहे जीअं जेके बि ज़ख़्मी या फोतीन उन्हनि खे हिते ज़रूरी जेकी तबी इमदाद ॾिनी वञे ऐं फोतियुनि जो पोस्टमार्टम कयो वञे ऐं पुलिस जेका आहे मदे जी जाइज़ा जेके आहिनि उहे हिन वक़्तु मदे जी अस्पताल में मौजूदु आहिनि जेके अणवणंदड़ जेके वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ हिते जेको आहे DSP जे हुकुम मुताबिक़ मुक़ररु कया विया आहिनि जी। ठीकु आहे वॾी महिरबानी तोहिद ब्रोही आगाह करण जे लाइ सिनासी नवा खे आगाह कई पिया मदे जी वेझो कलोड़ा ऐं जुड़े जा तकरार में मासी विलनि जो अंग न वधी वियो आहे।